और आर्याणी उजारियो लाथी ते लोकता हाड़े धणी होर छोरियूं छुरण सिखियूं पुनू कयाऊं पोर आयो सो अतोर जे दुखियूं दिख वियारियूं सब खां पहिरीं त नसीराबाद शहर जे हिन मज़ाहिमत कंदड़ पोरत अवाम खे ऐं कामरेड सिंगार लाइ सिंध ऐं पाकिस्तान जे अंदर जिते जिते भी जे आवाज़ उथारियो आहे तंहिंखे सुर्ख सलाम। जंहिं भी जबरी गुमशुदगी ने रियासती ॾाढे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे न जिदोजहद कई आहे उनखे सुर्ख सलाम। 10 ॾींहं थी विया आहिनि तव्हां हिन शहर जे माण्हुनि जिते जिते एहतिजाज थिया सा थिया चवंदा आहिनि वछ भी पंहिंजे किले यार कुरंदी आहे। सो सिंगार जो ही शहर वो किलो आ जैते पूरी सिंध जी पूरे पाकिस्तान जी पोरत मज़ाहिमत कुॾे थी ऐं कुॾंदी। न सिर्फ़ माहिर न सिर्फ़ भेण फौजिया न सिर्फ़ भेण आबदा पर ही जेके भी असांजूं मायरूं भेनरूं ऐं पोरत साथी गॾु थिया आहिनि तव्हां सभु सिंगार जी ताक़त आहियो। सिंगार असांजी ताक़त हो असां सिंगार जी ताक़त बणबासीं। हिकु ॾींहं जी लड़ाई कोन्हे तव्हांखे लख शाबसूं आहिनि पर पंहिंजो जोश संभालण सां गॾु पंहिंजो होश भी संभालणो पवंदो। डिघी जिदोजहद आहे पंहिंजूं तवानायूं भी बचाइणियूं पवंदियूं। ही हराम खोरनि असां सां छा छा न कयो आहे पहिरें ॾींहं खां। असांखे हसन नासिर कामरेडनि जहिड़ा हिननि असांखे लाश ॾिना। नज़ीर अब्बासी जहिड़नि कुंदरनि खे हिननि कुठो। मीर मुर्तज़ा जहिड़नि अॻवाननि खे हिननि विच रोड ते शहीद कयो। अलाए केतिरनि सियासी कारकुननि खे हिननि खंभे खणी गुम कयो आहे। न सिर्फ़ सिंध जे पर बलोचिस्तान जे पख्तूनख्वा जे सराइकी वसेब जे गिलगित जे कश्मीर जे कारकुननि खे भी बाबा जान खे हिननि 9 साल जेल में विधो। ॾोह कहिड़ो जाथे काथे इन्हनि पोरत अॻवाननि जो ॾोह हिकिड़ो आहे। हू पंहिंजे धरती सां प्यार कनि था हू पंहिंजे पोरतनि सां प्यार कनि था हू पंहिंजे आवाम जे सुख लाइ पंहिंजो सुख कुर्बान कनि था। उन्हनि जो इहो ॾोह आहे त हू पंहिंजी क़ौम जी तालीम पंहिंजी क़ौम जी सिहत पंहिंजे क़ौम जे रोज़गार पंहिंजे क़ौम जे आज पे आज़ादी जे लाइ झेड़ीनि था। अगरि इहो ॾोह आहे त पोइ इहो ॾोह हसन नासिर नज़ीर अब्बासी सिंगार वांगुरु असां भी कंदा रहंदासीं। असांजी पार्टी जो वफ़ाक़ी अॻवान यूसुफ मस्ती ख़ान चए थो सिंगार असांजो फ़ख़ुरु आहे सिंगार असांजो लीडर आहे। सिंध जी सियासत में रवादारी दूर अंदेशी वसी कल्बी अवाम दोस्ती सिंध जी सियासत जो सिंगार आहे। तव्हां सिंध जी इन सूंहं खे सिंध खां धार करे सघो था। छा तव्हां में एतिरो वित ऐं एतिरी ताक़त आहे जो सिंध जे 5000 साला सिंध जी मज़ाहिमती तारीख़ खे उन खां अलॻि करे सघो उहो सिंगार उन खां अलॻि करे सघो तव्हां में एतिरी ताक़त आहे। लतीफ़ साईं चयो ही तनी जो देर जिन जूनागढ़ जलायो मतो आई मछ थुला तो थूना हणी तो जा भाई अच ते पानी पुना ॾियणा। अवामी वर्कर्स पार्टी पहिरें ॾींहं खां जबरी गुमशुदगियुनि ऐं रियासती जबर जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदी आई आहे। ऐं अॼु तव्हां असां ते वार कयो आहे पुरअमन सियासी कारकुननि ते वार कयो आहे। तव्हां विसारे छॾियो आहे त ही मोरड़े जो देश आहे। तव्हां मागर थी जेकॾहिं मोरड़ो ॻी बि विया त मोरड़ो तव्हांजे पेट चीरे बि ॿाहिरि निकिरी ईंदो ऐं उन लाइ सॼी दुनिया जो सिंध जो पर पूरे पाकिस्तान जो पोरे तमामु सां गॾु बीहंदो। सो तव्हांखे लख शाबसूं आहिनि। अवामी वर्कर्स पार्टी कल्ह पंहिंजी क़ौमी कमेटी जी गॾिजाणी में तय कयो आहे त न सिर्फ़ु नसीराबाद जिते एहतिजाज जारी आहे हिन जो दाइरो वधायो वेंदो। असांजी कोशिशि हूंदी त पंहिंजे हिन मज़दूर अॻवान जे लाइ
ज़िले कंबर शहदाद कोट ऐं ज़िले लाड़काणे जे समूरनि ट्रेड यूनियन ऐं मज़दूरनि अॻुवाणनि सां मिलूं। असां थोराइता आहियूं हर उन इदारे उन प्लेटफॉर्म जा वतन दोस्त मज़दूर फेडरेशन जा बि जिन सिंगार जे लाइ आवाज़ु उथारियो आहे ऐं गोड़ कनि पिया। असां ॿियनि मज़दूर लीडरनि सां बि मिलंदासीं ऐं साॻे वक़्तु इहो बि आहे त 12 जुलाई ते समूरनि ज़िलई हेडक्वार्टरनि में अवामी वर्कर्स पार्टी उन जे हमदर्द एहतजाज कंदा ऐं 13 जुलाई ते कराची हाई कोर्ट जे ॿाहिरां एहतजाज थींदो ऐं ईअं 24 जुलाई ते जेको आहे सो सांगड़वे ऐं उते पोइ असांजो हैदराबाद में बि थींदो 1 अगस्त ते ऐं पोइ जेकॾहिं असां सिंगार ई वापसि निकिरंदा असां कराची पूरे मुल्क खे पाण जहिड़नि साथियुनि खे जेके मुतहरिक कंदासीं ऐं तव्हां खां असां पंहिंजो साथी सुहिणो मोटाए वठंदासीं। तव्हां ई दहशतगर्द आहियो। जा ॾोह इहे आहिनि न त हुन ते स्टडी सर्किल हलाया, हुननि ते शऊर ॾिनो, हुननि मज़दूरनि खे राइस मिल्स वर्कर्स खे ऐं ॿियनि मज़दूरनि खे मुनज़िम कयो। हुन असांजी औरतुनि भेणुनि खे WDF खे ठाहिण मदद ॾिनी। हुनजो ॾोह इहो आहे न त हुन प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन शागिर्दनि जी तंज़ीम खे ठाहिण मदद ॾिनी। हुनजो ॾोह इहो आहे न त हू सिंध ते जेका वालार थिए थी बहरिया जी सूरत में, DHA जी सूरत में, ज़ुल्फ़काराबाद जी सूरत में, थरकोल जी सूरत में ॿेटनि ते वालार ख़िलाफ़ हू मुतहरिक रहियो सदाईं। छाजे कारण जो उन देश जो माण्हू आहे जी चवंदा आहियूं त जीअं जी लुक लॻी थी उहो माण्हू रुक थिया। सो सिंगार तव्हां खां हज़म थियणो कोन्हे। असांजूं भेणूं असांजा भाइर सॼी सिंध में ऐं ख़ासि तौरु नसीराबाद में उहो पंहिंजो क़िलो मज़बूत रखंदा ऐं असां तव्हां खां पंहिंजो माण्हू मोटाए वठंदासीं ऐं इहा जिदोजहद बि जारी रखंदासीं। तव्हां सभिनि जी जिदोजहद खे हिकु भेरो वरी सुर्ख़ सलाम।